नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हां खे मोरो खां ख़बर ॾींदारूं त मोरो लक वरंद जे मेराणी जो रहाकू सरदार अयाज़ अली मल्ला खे अमीर बैर सरवाण अली मीर मल्ला जे हुकुम ते ज़िले नौशरो फिरोज़ ज़िले सदर मुनक़िद कयो, जंहिं जे मुनक़िद थियण जी ख़ुशी में मल्ला बिरादरी जे तरफ़ां मुख़्तलिफ़ ॻोठनि में पिणु आजियाणो ॾिनो, जिथे मल्ला गॾु थी ज़िले सदर अयाज़ मल्ला जी भरपूर आजियां कई। इन मौक़े ते अयाज़ मल्ला अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अमीर बैर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन असांजो सरवाण अली मीर मल्ला, असांजो सरपरस्ती आला ताजमल मल्ला, जंहिंजी सरपरस्ती में असां ही मेलो शुरू कयो आहे। असां ही सभु मल्ला मीरबर मुहाणा सभु मुतहद आहियूं। उन जी सरवाणी में असांजो मंशूर ऐं असांजो मतिलबु मल्हानि खे हक़ वठी ॾियणु, जिन मल्हानि सां ज़्यादती आहे उन्हनि मल्हानि ताईं पुॼणु, या जेके तव्हां ॾिसो अनकरीब हाणे ठटे में जेको मसइलो थियो दुआ मल्ला वारो, उते बि असांजो सरवाण अली मीरबर अॻियां हो। इहा अमीर बर यूंट सतूजा जे तरफ़ खां रचाई वई आहे ऐं हिन कानर गजाणी में अमीर बर ज़िले क़ियादत ज़िले सदर जनाब अयाज़ अली मल्ला साहब जन शरीक थिया आहिनि। उन सां गॾोगॾु संदसि समूरी मल्ला बिरादरी ऐं तालके जो सदर अमीर बर तालके जो सदर भाऊ अली असगर मल्ला साहब आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।